नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मसूद बुरगड़ी मां खबर ॾींदालूं। साफ़को बेग मटियारी जे व्याज सतायलन बडाणी वासी एजाज आजाणू, मोहम्मद खान आजाणू, गुलाम अली आजाणू मसूद बुरगड़ी प्रेस क्लब ते जाईंदे चयो आहे त एजाज अली आजाणू कोट बुडाणी का साफ़को बैंक के खिलाफ़ आया आहियूं। साफ़को बैंक में असीं 2012 खां लोन खणंदड़ आहियूं ऐं जॾहिं कोरोना जे सबबि हींअर असां कारोबार जेके बि ज़रिया सभु बंदि थी आहे। इन करे साफ़को बैंक आहे न असांखे तमामु घणो परेशान करे छॾियो आहे। असीं जेॾी महिल बि वञूं था घर लेडीज़ असांजे घर में मर्द ॿाहिरि बीठा आहिनि पिया। असांजो जीअण हिननि जंजाल करे छॾियो आहे। एतिरे साफ़को या जेके गार्ड बीठल आहिनि ॿाहिरि बैंकनि ते उहे बि असांजे घरनि में आहिनि त पैसा राजनि में चढ़ो। हाणे इन करे आउं वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ऐं साईं मुराद अली शाह खे अपील थो कयां त असां हिन साफ़को बैंक मां मटियाई मां जान छॾाई हुजे। असीं 13 मेंबर आहियूं। अगरि असां हिन मां जान न छॾाई असीं पंहिंजे मथां पेट्रोल वारे भाउ ॾींदा उन ज़िम्मेवार साफ़को बैंक मटियारी वारा हूंदा। इन करे इहे ख़मीस ॾींहुं साफ़को बैंक मटियारी आया। छोकिरो लोन खयो हुन बैंक मां। छोकिरो जीअं गाॾी कढी वियो हलाइण लाइ छोकिरे गाॾी कढी थी वई। इन में गाॾी जो बि नुक़सानु थियो आहे। छोकिरे खे मालिक बि कोन था छॾीनि ऐं हेॾा साफ़को बैंक मटियारी वारा कोन था छॾीनि। हाणे इहो छोकिरो पंहिंजे पाण खे मारण जी कोशिशि करे थो। इन जा ज़िम्मेवार बि साफ़को बैंक मटियारी वारा ई हूंदा। ऐं इन सबबु साफ़को बैंक मटियारी या कुझु माण्हुनि जो माल बि खाए विया आहिनि। अञा ताणी बि उन्हनि जी जान नथा छॾीनि त अञा बि असांजा तव्हां ते पैसा लॻनि था। असां माल मथां बि ख़बर साफ़को बैंक मटियारनि खे जेका पेमेंट पूरी करे ॾिनी लेकिन अञा ताणी उहो असांजी जान कोन था छॾीनि। असीं वज़ीर आज़म इमरान ख़ान खे अपील था कयूं त इहे प्राइवेट बैंकूं बंदि कयूं वञनि जीअं ख़ुशहाली, टेलीनॉर बैंक ऐं साफ़को बैंक इन्हनि मां असांजी जान छॾाई वञे ऐं इहे बैंकूं बंदि कयूं वञनि त ग़रीब सुख जो साह खणी सघनि। हीअ साफ़को मटियारी आहे जीअं असांजे घर में अची इहे गार्ड ऐं इहे जेके बदतमीज़ी कनि था असां ॿार खणण जी कोशिशि था कनि नंढड़ा। अगरि इन में कंहिं बि ॿार जो हीअं फाटी पियो त इन जा ज़िम्मेवार साफ़को बैंक मटियारी वारा हूंदा। सभु कया आहिनि अञा ताणी बि असांजी जान कोन छॾीनि। हाणे चवंदा तव्हां घर बि खपाए असांखे पेमेंट पूरी करे ॾियो। साफ़को मटियारी मां असांजी इहा जान छॾाई वञे न त असीं 13 मेंबर पंहिंजे मथां पेट्रोल वारे भाउ ॾींदासीं उन जा ज़िम्मेवार साफ़को बैंक मटियारी वारा हूंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।